पप्पू बोरची मानी अड़ी जो छेले जो गोश्त हुए मुर्गी जो गोश्त हुए जेको आहे सो नंढो गोश्त वॾो गोश्त ऐं ॿियो मेन मसाला बटालनि में बिरयानी हुजे ऐं ॿियो टमाटा हिन महिल सस्ता आहिनि टमाटनि में बिरयानी हुजे ऐं ॿियो हिन महिल जेको आहे चांवर वॾा महांगा आहिनि ऐं घी बि महांगो आहे अरसे महांगो आहे पोइ इन जे करे पोइ मां बोरची सस्तो आहे पोइ जेको हुजे तव्हां सामान ॾींदो मां तव्हांखे मानी अहिड़ी टेस्टी VIP पचाए ॾींदुमि ऐं हिन महिल मां जेको आहे सो VIP रेसिपी पचायां थो तव्हांजे लाइ टमाटनि में बिरयानी वाह वाह हे ॾिसो साईं मुंहिंजो टप साईं पर भॼी हे मां टप जेको आहे मज़ूरनि खां वधायो आहे सॼो टप टमाटनि जो हिन महिल इहो टमाटे जी देग लाहींदुमि वरी उनखां पोइ साईं जेको आहे सो पोइ मज़ूर को बाहि करे त हेॾिया हेॾिया हरिया मुंहिंजा साईं चङी तरह करे ॿुधो हे पाणी गरम कयो आहे ज़रदो पचायां थो ज़रदो मिठो ॿुधे हिन में मिठियूं काठियूं वॾा फोटा ऐं जेको आहे नंढा फोटा कारा मिर्च हिन में सभु पवंदा पर ज़रदो आहे पोइ बिरयानी न आहे भुलियमि हिन जो वात पड़जी वियो ख़ैरु आहे मतलब बाहि करे त भाउ कम खे पट साईं तव्हांजो बि ऑर्डर जॾहिं हुजे न मानी मां ॾाढी भली पचाईंदो आहे दिलि जाए कर खाइण खां पोइ जेको आहे न बदनो हथ में साईं हा दिलि जाए कर मानी भली नंबर मुंहिंजा हिन ते ईंदा लिखिजी पोइ तव्हां मूंसां राब ऐं वीडियो तव्हांखे वणे त पोइ लाइक ज़रूरु कजो पप्पू बोरची